1985 में मैट्रिक जो ग्रुप जेको आहे उहो गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल मातली में जेके दोस्त पढ़िया उन्हनि जी सालियाना जेका गॾिजाणी थींदी आहे ही चौथी उन्हनि जी गॾिजाणी आहे जेको चौथी सालगिरह जो केक बि कटियो पियो वञे। हिते केतिरा ई दोस्त गॾु थिया आहिनि। दोस्तनि सां बि ॻाल्हाईंदासीं त जेके 85 ग्रुप में 1985 गवर्नमेंट बॉइज़ हाई स्कूल में पढ़िया उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हाईंदासीं। हलूं था उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हाइण जे लाइ। असां इहो ग्रुप ठाहियोसीं। पहिरीं त असां नंढे पैमाने ते दावत कई पोइ सोची त असां छो न पंहिंजे 85 बैच पूरी खे घुरायूं। उन लाइ असां इहो जेको आहे गॾिजी करे हिकिड़ो प्रोग्राम ठाहियोसीं। 4 साल पहिरीं इहो असांजो प्रोग्राम थियो ऐं अल्हम्दुलिल्लाह जेका बि असांजी ग्रुप जा जेकी स्ट्रेंथ आहे उन मां के चंद कंहिं उज़र सां नथा अचनि। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह असांजी स्ट्रेंथ पूरी हूंदी आहे। इनशाला इहा असांजी जेसिताईं हयाती आहे तेसिताईं इहे गॾिजाणियूं असांजी थींदियूं रहंदियूं ऐं दुआ गो आहे अलाह साईं सभिनी खे हिन अहिड़ियूं गॾिजाणियूं नसीब करे। अस्सलाम वालेकुम। जेका हिकिड़ी बहितरीन कंपनी मूंखे जेका लॻे थी सभिनी कंपनियुनि खां वधीक बहितरीन कंपनी जंहिंमें हिते माण्हू फ्री वेही कचहरी करे सघे थो, ॻाल्हाए सघे थो, खिल ॿोग करे सघे थो, उहा असांजी ही कंपनी आहे जंहिंमें असांखे एतिरो मज़ो मिले थो। जेका सिंधी सकाफ़त बि आहे त मच कचहरियूं थींदियूं हुयूं अॻे, हाणे उन असांजी सकाफ़त खे ई ज़िंदा रखंदे असांजी ही जेका बैच आहे 1985 मैट्रिक जी उन्हनि ही जेको हर साल असांजी असीं खणी दोस्तनि साल खे नालो ॾेई छॾियो आहे सालगिरह असां ही सेलिब्रेट हर साल कंदा आहियूं। सच पुछो त ही असांखे जेको मौक़ो मिले थो हुन में असांखे एतिरी त दिली तरह ख़ुशी थिए थी जो मतिलबु त असां पंहिंजा जेके फीलिंग्स आहिनि या पंहिंजा एहसासात जेके आहिनि उहे हिते बयानु करे नथा सघूं। हसन जी बि असांखे हिकिड़ी इहा ख़ूबी बहितरीनु लॻे थी त कावड़जण खां पोइ बि हू जल्दी राज़ी थी थो वञे। इहा हिकिड़ी बहितरीनु हिन जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे जंहिंजे लाइ हसन जी तारीफ़ करण खां सवाइ रही नथो सघां। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो अहिड़ी महफ़िल तव्हां सजाई आहे, सभु असां हिते गॾु थिया आहियूं। थैंक यू वेरी मच। असांजी 1985 बैच जी 4th एनिवर्सरी आहे ऐं अॼु खां 4 साल पहिरीं असां हिन ग्रुप 85 बैच जो बुनियादु विधो जंहिंमें हाजी अब्दुल शकूर निज़ामाणी ऐं आऊं तुलसीदास असां गॾिजी हिकिड़ो ग्रुप जी सूरत में दोस्त गॾु थियासीं। पर असीं तॾहिं पाण खे अकेलो बि महसूसु कयोसीं जॾहिं 2 ॼणा हुआसीं। पर हक़ीक़त इहा आहे जॾहिं असांजा 85 जा दोस्त असांखे मिलिया 85 जी बैच उहो मोहबतुनि जो गुलदान थी वियो आहे जंहिंमें असांजा दोस्त ख़ुशबू वठनि था, मज़ाक़ूं कनि था, खिल ॿोॻूं कनि था। सच पुछो त असां में हिकिड़ी नई एनर्जी अची थी वञे। ऐं हर 29 जनवरी हर साल असां इहो प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं। हिकिड़ी असां कमेटी बि ठाही आहे जंहिंमें असांजा दोस्त मोहम्मद हसन पंवर, अब्दुल हलीम लगारी, हाजी अब्दुल शकूर निज़ामाणी, अज़ीज़ुर रहमान ऐं इमदाद लाशारी जेको असांजो हिन 85 कमेटी जा मेंबर आहिनि ऐं उहो जेको प्रोग्राम थींदो आहे सॼो ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि ऐं उनखे ख़ैर ख़ूबी सां मोहबत सां दोस्तनि खे गॾु कंदा आहिनि। ऐं अल्लाह पाक जो शुक्र आहे अॼु असीं इहे दोस्त वेठा आहियूं ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा हिन गैदरिंग खे असांजे ऐं असीं फुल इंजॉय कंदा आहियूं। ऐं माशाअल्लाह अल्लाह पाक खां दुआ आहे त हिन ग्रुप खे अल्लाह साईं सदाईं क़ाइमु दाइमु रखे। मोहम्मद हसन पंवर जी महिरबानी जे इहे सभु इंतज़ामात कया आहिनि ऐं असीं लाइव तव्हां सां ॻाल्हायूं पिया। ऐं हीअ सॼी दोस्ती संगत जी जेका आहे उहा चौथी दावत आहे शुरूआत हाजी अब्दुल शकूर समावती में कई हुई। इन करे सदाईं माना हर साल जेका आहे उहा 29 जनवरी हिते असां जेको आहे उहो समावती ते गॾु थींदा आहियूं। हिते गैदरिंग थींदी आहे, खिल भोग मश्करियूं हेॾा होॾा मानी मानी खाई पोइ रवाना थींदा आहियूं ऐं इन सिलसिले में अॼु गॾु थिया आहियूं ऐं संगत सलामत हुजे महिरबानी। इहा सोच रही त केॾी महिल निकिरजी वञिजे ऐं वरी बचपन खे ॻोल्हिजे। कॾहिं 85 जो ग्रुप असांजो मैट्रिक गॾिजी दोस्तनि कई इहो ठहियो त हक़ीक़त आहे त असांखे उहो बचपन लभी वियो। ऐं अॼु असीं हिन 55 सालनि जी उमिरि में ईअं पियो लॻे त उहे ई असीं 15-14 सालनि जा नंढा नंढा ॿार आहियूं ऐं उहे ई चिलविलायूं, उहे ई खिलूं, उहे ई ख़ुशियूं। ऐं आऊं घुराए थो आहियां हिन ग्रुप खे ठाहिण वारनि दोस्तनि जो ऐं ही मेड़ा का मचाइण ऐं ही महफ़िलूं अलाह कंदो हमेशह क़ाइमु रहंदियूं। महिरबानी। असांजी जेका बैच आहे 1985 जी हसन पंवर ख़ासि तौर ते जंहिंजो वॾो किरदारु रहियो आहे हिन खे जेको सो पॉपुलाइज़ करण में ऐं सोशलाइज़ करण में। ऐं हिते अचूं था त दोस्तनि जीअं पहिरीं ज़िक्र कयो आहे हिन ॻाल्हि जो त असांखे बचपन जेको सो यादि अचे थो ऐं असांजूं जेके यादूं आहिनि से ताज़ा थी वञनि थियूं।
ऐं सभु शयूं विसरी वञनि थियूं, जेके परेशानियूं, जेके ॾुख ॾाखड़ा ज़मानूं, उन्हनि सभिनी जी गर्दिशनि खे विसारे माण्हू हिते अचे थो त उहो ई बचपन यादि अचे थो ऐं असां रिफ्रेश बि थियूं था ऐं असां पंहिंजी सम्झूं था त हयाती वधी थी वञे जो इन पुराणनि दोस्तनि सां मिलूं था। ऐं आउं दुआ थो करियां त अल्लाह ताला इन मेड़ाके खे क़ाइमु रखे ऐं सभु ख़ुशि ऐं आबाद रहनि। वॾी महिरबानी। वरी बि आउं शुक्रगुज़ार आहियां मोहम्मद हसन पवर, अब्दुल शकूर निज़ामाणी, तुलसीदास, अज़ीज़ुर रहमान जो। थैंक यू वेरी मच। हिन मुआशिरे में हलूं था जिते तमामु घणा दोस्त मिलनि था, पर ई दोस्त असांखे मिलिया आहिनि 1985 में जेके मैट्रिक असां गॾु कई हिकिड़ी बैच जा सभु दोस्त आहियूं। पर हीअ जेके दोस्त मिलनि था उनखे असांखे बचपन यादि अची वञे त छाकाणि त हिन सां असांजूं नंढपण जूं जेको यादगिरियूं असांजूं उन्हनि जो सलाड़ियल आहिनि ऐं जेको तमामु मज़ो अचे थो हिते हिन सां मिली करे ऐं तमामु घणी ख़ुशी थिए थी ऐं अलाह कंदो त अहिड़े क़िस्म जा मेला मचंदा रहंदा, हीअं जेको काज जेको थींदा रहंदा। वॾी महिरबानी। असीं टहिक पिया ॾूं, खिलूं पिया, ख़ुशि पिया थियूं ऐं उहे बचपन जा चहिरा असांखे यादि पिया अचनि। असांजो ग्रुप मैट्रिक 1985 जो ग्रुप आहे जंहिंमें असां प्राइमरी में गॾु पढ़ियासीं। कहिड़ा दोस्त के 6 खां वठी 10 ताईं गॾु पढ़ियासीं, त उन वक़्त जूं यादूं अलाह साईं दोस्तनि खे सभिनी खे गॾु रखे, सलामत रखे, सेहतमंद रखे। जेके दोस्त आहिनि खे जेके खणियो अचनि, जेके दोस्त आहिनि ऐं अॼु शुक्रिया असीं तमामु घणो असीं तहे दिलि सां शुक्रियो था करियूं जो हुन असांखे स्पेस, जॻह ऐं मक़ाम ॾिनो आहे। हर साल दोस्त अची हिते मिलनि था। जंहिं प्रोग्राम शुरू कयो पर उनखे क़ाइमु रखण वारा दोस्त जेके आहिनि हिन तसलसल खे जेके खणियो अचनि, इहा ई हिकिड़ी मक़सदु आहे ज़िंदगी जो गॾिजणु मिलणु। ऐं अलाह करे हिन ग्रुप जो हर हिकु दोस्त ख़ुशि हुजे, आबाद हुजे। असांजो ही ग्रुप 1985 मैट्रिक जो ग्रुप आहे। सभु दोस्त गॾु थिया आहिनि हिते अची। असांजो ही साल में अहिड़ियूं 2-3 कचारियूं थींदियूं आहिनि, पर ही सालाना कचारी असांजी आहे जेका मेन कचारी हूंदी आहे। सभु दोस्त असीं गॾु आहियूं हिते। जिन दोस्तनि ही मेड़ाको या ही संगत जेका गॾु कई आहे उन में हाजी अब्दुल शकूर आहे, तुलसी आहे, हसन साहब आहे, मेमन टने गुलाम यारो इहो आहे। इन्हनि दोस्तनि खे जस हुजे जिन ही प्लेटफॉर्म जोड़ियो ऐं असां सभिनी खे गॾु कयूं। असांजो ही ग्रुप जेको आहे गुज़िरियल 4 सालनि खां हली रहियो आहे